अल्लाह साईं नमाज बा जमात अदा करने की तौफीक नसीब फरमाई। सूरह इब्राहिम की आयत नंबर 42 खां तिलावत है। अल्लाह पाक इन आयतुन के अंदर फरमायो तो तव्हां जेके मानू जुल्म कन था पंहिंजे नफ्सन के मथा, अमा ये न समझो तो अल्लाह के खबर ना है, अल्लाह के ज़ालिम के जुल्म की खबर है। अल्लाह तबारक व तआला उन ज़ालिम का हिसाब किताब भी वठंदो। तो अल्लाह जो एकड़ो पंहिंजो निज़ाम है, एकड़े वक्त मुकर्रर ताईं इंसान के मोहलत दे तो, उन मोहलत का बाद में जॾहिं अल्लाह पकड़ींदो तो इंसान वरी छॾाए भी न सघंदो। जॾहिं अल्लाह जो हिसाब किताब ईंदो तो पोइ इंसान न उनके पंहिंजो माल बचाए तो सके, न उन जो उहदो बचाए तो सके। उन जो फैसलो थी चुको तो हाँ उन मुकर्रर फैसले में उन जे मथा अल्लाह जो हुक्म लागू थींदो ऐं उन हुक्म का बाद में उनके वरी कंहिं भी क़िस्म की मोहलत न मिलंदी। अल्लाह तबारक व तआला इन्हनि शयुनि खे हिननि आयतुनि जे अंदर बयान फरमायो। फरमाई तो दुनिया के अंदर तव्हां ॾिसंदा ज़ालिम जुल्म तो करे, चोर चोरी तो करे, कातिल माण्हुनि खे मारे थो ऐं केतिरा ई जेके आहिनि धोखेबाज़ माण्हुनि खे धोखो ॾियनि था। अड़े नमूने से नाइंसाफ़ी इंसान जिते भी करे तो वो ज़ालिम है। ज़ालिम चइबो ई उनखे जेको नाइंसाफ़ी करे। फरमाई तो अल्लाह के इन्हनि जे नाइंसाफ़ी की ख़बर है। अल्लाह तबारक व तआला इन्हनि सां उहो मामलो कंदो उन वक्त में जंहिं ॾींहुं उन्हनि खे कंहिं भी क़िस्म की मोहलत न मिलंदी। तो कुरान उनके बयान फरमायो इन्नमा युअख़िरु, अल्लाह पाक मोहलत ॾिनी है उन ॾींहं ताईं जंहिं ॾींहुं तशख़सु फ़ीहिल अबसार, इंसान जो अखियूं फाटी पवंदियूं। इंसान जॾहिं पंहिंजे अमलनि खे ॾिसंदो त फरमाई त इंसान पंहिंजे अमलनि खे ॾिसंदो त अफ़सोस कंदो, चवंदो हाय अफ़सोस, हे छा थियो। जंहिं ॾींहुं इंसान जेको आहे उन जा ज़बान ते पंहिंजी जाइ ते ज़बान खे अल्लाह पाक मोहर हणंदो। अल्यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम। फरमाई त उन ॾींहं में असां उन जे वातनि ते मोहर हणंदासीं, वात सील, वात बंदि। व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम, हीअ हथ ॻाल्हाईंदा ऐं पेर गवाही ॾींदा त रब हिन इंसान कहिड़ो अमल कयो। इहे हथ ॻाल्हाईंदा, इंसान हैरान थी वेंदो, इहे हथ मुंहिंजा ॻाल्हाइनि था, अखियूं फाटी पवंदियूं। इंसान जा पेर गवाही ॾींदा त रब हिन मुंहिंजे पेरनि ते हली करे हीउ शख़्स चोरियूं कंदो हुयो, नाइंसाफ़ी कंदो हुयो, ज़ुल्म कंदो हुयो, नाक कंदो हुयो। ये सब गवाहियूं असांजा हथ असांजा पेर ॾींदा। हाणे इन मां दुनिया त केतिरी भी जदीद थी वई, पर अल्लाह तबारक व तआला इन जो अॻिमी सूरह यासीन जे अंदर फरमाई त व तुकल्लिमुना अयदीहिम, तव्हांजा हथ असां सां ॻाल्हाईंदा। हाणे जेकॾहिं इहो इंसान इन्हनि हथनि सां को गुनाह थो करे, इन्हनि हथनि सां रुश्वत थो वठे, इन्हनि हथनि सां नाइंसाफ़ी थो करे, का शइ लिखे थो ऐं ब्याज थो खाए, या जेको आहे का भी नाइंसाफ़ी करे थो, जज जेकर इन्हनि हथनि जे ज़रिए सां नाहब फ़ैसला तो लिखे। ऐं जेका अॼुकल्ह इहा बीमारी आहे असांजे नौजवाननि में, इन्हनि हथनि सां मोबाइलनि ते अलाए कहिड़े क़िस्म जूं हरकतूं वेठा था कनि, त इहे हरकतूं, इहे हथ जेके आहिनि, इहे आङुरियूं अल्लाह वटि क़यामत जहिड़ी गवाही थींदी। अंदाज़ो लगायो, अल्लाह अॻिमें ई ॿुधायो। हालांकि अॼु दुनिया तरक्की कई, स्मार्ट मोबाइल में तव्हां छा कंदो, हथ सां, बाबा हथ टच मोबाइल हथ सां वठो, इंसान हलाए थो। हाणे जेको अमल इन मोबाइल जे अंदर कंदो, अल्लाह वटि उहे फ़रिश्ता लिखनि था वेठा। ऐं इंसान जे वात ते मोहर लॻंदी, ईअं न चवंदो त साईं पंहिंजे ज़बान मां का तावील करे, न, हिकु त उते उनखे कूड़ ॻाल्हाइण जी हिमत बि न हूंदी। जेके कूड़ ॻाल्हाईंदा, अल्लाह उन्हनि जे कूड़ खे अॻिमें क़ुरान जे अंदर वाइको फरमायो। अल्लाह खे इल्मु आहे त कूड़ था ॻाल्हाइनि। ऐं फरमाई त उन खां बाद में असां उन जे वातनि ते मोहर हणी करे उन जे हथनि खे ऑर्डर ॾींदासीं, हिन जा हथ ॻाल्हायो, उहे हथ ॻाल्हाईंदा। त साईं को बि न ॾिसंदो दुनिया जे तख़्ते ते, हर को पंहिंजे पंहिंजे मुंहं सां, घर हिकिड़ो आहे पर ॿाहिरि अलॻि अलॻि वेठा आहिनि। इन जेको आहे दुनिया जी इन्हनि ज़रूरतुनि ख़्वाहिशुनि उन्हनि खे अलॻि करे छॾियो। हिकिड़ो पंहिंजी मोबाइल सां कुंड में वेठो आहे, ॿियो होॾे रेडियो सां कुंड में वेठो आहे, टियों टीवी ते कुंड में वेठो आहे। मोहबतूं ख़तमु थी वियूं, हिकु जॻह जे अंदरि इंसान रहनि था पिया, पर उन्हनि जो हिक ॿिए सां वास्तो ई कोन्हे। बसि ज़रूरत जे वक़्त में हिक ॿिए सां को अलॻि सलॻि थिए थो, मानी जे वक़्त में या कंहिं ज़रूरत जे वक़्त में, बाक़ी हर को पंहिंजे मुंहं सां इहे रिश्ता इन्हनि शयुनि ख़तमु करे छॾिया। बहरहाल त मतिलबु जेको बि इंसान अमल करे थो, अल्लाह खां समझो त गाफ़िल ना है, अल्लाह पाक जी ज़ात, अल्लाह पाक खे ख़बर आहे। फरमाई त
इन्नमा युअखिरुहुम अल्लाह पाक इन्हनि खे मोहलत ॾिनी आहे उन ॾींहं जे लाइ जहिड़ी इन्हनि जूं अखियूं फाटी पवंदियूं। ऐं उते इंसानु चवंदो त हाय अफ़सोस, हिते जेको आहे मुंहिंजो नंढो अमल बि लिखियलु आहे त वॾो अमल बि लिखियलु आहे। इंसानु हैरान थी वेंदो, साईं हे नंढा अमल लिखिया पिया आहिनि, ही जेके आहिनि जेकॾहिं मां कंहिंसां चुगलखोरी कयमि, कूड़ ॻाल्हायमि, मां सम्झां पियो त इहो को नंढो अमल आहे, इहो बि लिखियो पियो आहे, दफ़्तर में सभु शइ लिखी पई हूंदी। फरमाई त मोहतिईन उन वक़्त में भॼंदा इंसान, मुक़निई रुऊसिहिम जॾहिं अल्लाह जो हुकुम ईंदो इंसान वठी भॼंदा, मुक़निई रुऊसिहिम ऐं फरमाई त उन्हनि जा चेहरा जेके आहिनि टंगियल हूंदा आसमान जे तरफ़, अल्लाह जो हुकुम ईंदो रब जे ख़ौफ़ जे करे ईअं इंसान जो चेहरो अखियूं फाटी पवंदियूं, आसमान जे तरफ़ नज़र हूंदी। फरमाई त ला यरतद्दु इलैहिम तरफ़ुहुम, पंहिंजे जिस्म जे तरफ़ बि न ॾिसी सघंदा। जीअं हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त क़यामत जे ॾींहुं इंसाननि खे जेको उथारियो वेंदो उन्हनि जे जिस्म ते कपिड़ो न हूंदो। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा साईं जन सवाल फरमायो त साईं भला कपिड़ो जो न हूंदो त पोइ हिक ॿिए खे न ॾिसंदा? पाण फरमायूं त उन्हनि इंसाननि जूं अखियूं पाण में पंहिंजे जिस्म ते ॾिसण जी ताक़त न हूंदी। क़ुरान फरमाई त ला यरतद्दु इलैहिम तरफ़ुहुम, इहे अखियूं पंहिंजे जिस्म खे ॾिसण जी ताक़त न हूंदी त हिक ॿिए खे कान ॾिसंदा। माना एॾो अल्लाह जे रोब जो अंदाज़ हूंदो, जो ख़ौफ़ जो अंदाज़ हूंदो। जीअं मिसाल जे तौर ते ख़ुदा न ख़ास्ता इंसान खे जॾहिं बीमारी थी लॻे त पोइ हुनखे गुनाह यादि अचे थो। पहिरियां जीअं हेॾे चाइना जे अंदरि जीअं बीमारी आई, अल्लाह से सभिनी खे महफ़ूज़ फरमाए, त जॾहिं जेको आहे बीमारी न ही, अल्लाह पाक सिहत ॾेई छॾी हुई त इंसान जेके आहिनि पंहिंजा जिस्म जा कपिड़ा बि लाहे करे पिया। इहे औरतूं जेके आहिनि जेतिरो थी सघे उहे पंहिंजो उघाड़ियूं हलनि पियूं, पर हाणे जॾहिं बीमारी जो भउ थियो अहिड़ो पाण खे ढके हलनि था जो बुरके वारनि खां बि वधीक पाण खे ढके करे महफ़ूज़ करे औरतूं बि पर्दो करे थियूं हलनि त मर्द बि पर्दो करे था हलनि, ऐं पंहिंजो बूथ ढकियूं वतनि था हलनि। पर जॾहिं इस्लाम चयो त पर्दो कयो त उन वक़्त में इस्लाम खे चयो त इहो त रजत पसंद मज़हब आहे, इहो त पुराणो मज़हब आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे ॾेखारी ॾिनी, हिकिड़ो रुॻो पंहिंजे तरफ़ खां मर्ज़ छॾे ॾिनई। मरणो त हर कंहिंखे आहे। अल्लाह सी मूं अर्ज़ु कयमि त अल्लाह पाक सभिनी जी हिफ़ाज़त फरमाए, मरणो हर कंहिंखे आहे, पर इंसान सबक़ त वठे न इन्हनि मां। जेकर इंसान सबक़ न वठंदो त पोइ हिदायत जे तरफ़ कीअं ईंदो, ऐं हिदायत जे तरफ़ न ईंदो त इंसान आख़िरत वारी ज़िंदगी कामयाब कीअं बनाईंदो। असां वटि इहा बीमारी आहे, जेकर न इन आख़िरत जे मर्ज़नि ते ॻाल्हाइजे चवंदा त यार हिननि खे त रुॻो मौत यादि आहे। पर जेकर दुनिया जे इन मामलनि जे अंदरि शरीयत जो हुकुम ॻाल्हाइजे चवंदा त इहो त दीन त रजत पसंदि आहे। त मुंहिंजा दोस्तो, जंहिं दीन ते ऐं जंहिं तरीक़े ते दुनिया हले थी पई, इहो बि त भला कंहिंजो ईजाद थियल आहे, इहो पंहिंजो पाण त न आहे ठहियल। जीअं असां वारा नौजवान जेके आहिनि अहिड़ा कपिड़ा पाए करे हलंदा जो इंसान जे जिस्म जो संदु संदु ज़ाहिर हुजे, ऐं उनजे बावजूद बि दुनिया उनखे इहा सम्झंदी त बाबा इहो फैशनेबल आहे। पर फैशनेबल जो तव्हां अंदाज़ो सम्झो त दुनिया उन्हनि खे न चवंदी त को चरियो आहे। जीअं मथां जेकर उन्हनि जे आइडियलनि, उन्हनि जे मीरासनि जेकर उन्हनि पंहिंजा कपिड़ा फाड़े करे पाइण खे तरजीह ॾिनी त हिननि बि पंहिंजे पेटनि जा गोॾा फाड़े छॾिया, अची इहो फैशन आहे। अॻे जंहिंजा कपिड़ा फाटल हूंदा चवंदा मिसकीन हुयो, हाणे जंहिंजे गोॾनि जा कपिड़ा फाटल हूंदा न चवंदा इहो फैशन आहे। फाटल जेके कपिड़ा पाइनि था, जीअं अॻु में मूं अर्ज़ु कयमि त अॻु में जेको अहिड़ा कपिड़ा पाईंदा जंहिंमें जेको पोइ वेहण वारी शइ बि ज़ाहिर थींदी, जीअं फैशन आहे। त उन्हनि खे को माण्हू बेवकूफ़ न चवंदो, छाजे करे दुनिया उन्हनि खे हिकिड़ो ट्रेंड ठाहे छॾियो, दुनिया उन्हनि खे सुहिणो बनाए करे पेश कयो। दुनिया इहा थी सम्झे त बाबा हीअ जेका आहे, हीउ तरीक़ो जेको आहे तव्हांजे लाइ सुहिणो आहे, हीउ तरीक़ो तव्हांजे लाइ कामयाबी जो रस्तो आहे। हाणे उहो बि त कंहिं त ठाहियो न तरीक़ो, पर उनजी जाइ ते जेकॾहिं तव्हां ईसाई खे ॾिसो न, ईसाई पंहिंजे दीन ते कारबंद, एॾो कारबंद आहे ईसाई जो ईसाई पंहिंजा निकाह जेके आहिनि पंहिंजे इन चर्चनि खां सवाइ पंहिंजे घरनि में न आहिनि पढ़ाईंदा। अॼु जेको आहे मुला खे छिके करे वञी उन में शादी लाइ वञी करे निकाह पढ़ाईंदा, पर जेके पाण पंधु करे अची करे मस्जिद में अल्लाह जे घर में निकाह न पढ़ाईंदा। हालांकि सुन्नत निकाह जी आहे त तव्हां निकाह खे घर में पढ़ायो, पर ईसाई पंहिंजे मज़हब ते कारबंद, हिंदू पंहिंजे मज़हब ते कारबंद। ऐं तव्हां ॾिसंदा त सिख उनखे कंहिं बि क़िस्म जो हया न थींदो जो इहो हेॾो वॾो पटको ॿधंदो अॻिते हलंदो, या ॾाढ़ी छॾे वरिता, छो त हुननि जो मज़हबी, उन्हनि जे गुरू नानक जेको अहिड़ो हुलियो अपनायो। पर अफ़सोस आहे मुस्लमान खे पंहिंजे लीडर, अहिड़ो लीडर मोहम्मद मुस्तफ़ा जंहिंजो गैर मुस्लिमनि बि इक़रार कयो त काइनात जे तख़्ते ते जेकॾहिं अमुन वारो लीडर ऐं काइनात जे तख़्ते ते जेकॾहिं अमुन फैलाईंदड़ का शख़्सियत हुई त उहा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उनजी सुन्नतुनि ते इंसानूं
इंसान त पंहिंजी जाइ ते पर मुस्लमान उनजी सुनतुनि ते अमल करण में हयात महसूस करे ॾाढी कुड़ाई वरितल हलंदा छो त जेका हे हिन खां वधीक सुहिणो थो लॻे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक को सुहिणो आहे काइनात जे तख़्ते ते इंसानियत खे पूरी इंसान ज़ात जो अॻवान मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं साईंजन खां वधीक को सुहिणो कोन्हे काइनात जे तख़्ते ते उनजी सुन्नतुनि ते अमल करण में इंसान खे आर थो महसूस थिए सो मूं अर्ज़ु कयुमि त क़यामत जॾहिं इहे सभु अमल इंसान जा लिखिया पिया हूंदा अल्लाह पाक मोहलत ॾिनी जेको इंसान नाइंसाफ़ी करे थो फरमाईंदल यौमिन तशख़सु फ़ीहिल अबसार मुतिईन मुक़निई जॾहिं अल्लाह जो हुकुम ईंदो उन वक़्त में भॼंदा उन्हनि जा चेहरा लटकियल हूंदा उन्हनि जा मथा मथे हूंदा ला यरतद्दु इलैहिम तरफ़ुहुम फरमाईं त उन्हनि जूं नज़रूं पंहिंजे तरफ़ बि कोन वरंदियूं वाफ़िदतुहुम हवा ऐं फरमाईं त उन्हनि जूं दिलियूं जेके हवा बाख़्ता हूंदियूं उन्हनि जी दिलुनि का ॻाल्हि सम्झ में न ईंदी त थी छा वियो आहे वअनदिरन्नास यौम यअतीहिमुल अज़ाब फरमाईं त ड्रिजार माण्हुनि खे अल्लाह पाक फरमाए त प्यारा इन इंसाननि खे ड्रिजार उन ॾींहं जे अज़ाब खां फयक़ूलुल लज़ीन ज़लमू फरमाईं त फयक़ूलुल लज़ीन ज़लमू रब्बना अख़िरना इला अजलिन क़रीबिन नुजिब दावतक वनत्तबिअर रुसुल फरमाईं त ज़ालिमनि मां उहे माण्हू चवंदा त असांजा रब असांखे भला थोरी मोहलत ॾे ताकी असां तुंहिंजी दावत खे क़बूल कयूं ऐं असां तुंहिंजे रसूलनि जी ताबेदारी करे चऊं साईं हाणे मोहलत ॾे ही क़ुरान पूरी ज़िंदगी रड़ियूं कंदो थो रहे ही क़ुरान जी दावत आहे पूरी ज़िंदगी क़ुरान इंसान खे दावत ॾींदो थो रहे पर इंसान इन क़ुरान जी दावत जे तरफ़ मुफ़्त में अचण जे लाइ तयारु न आहे गुनाह में पैसा भरे करे पंहिंजो वक़्तु सर्फ़ करे पंहिंजा पैसा भरे गुनाह हासिल करण जे लाइ इंसान वञे थो पर क़ुरान मुक़द्दस जी तालीम मुफ़्त में हासिल करण जे लाइ इंसान तयारु न ही हाल आहे मुस्लमान जो मुफ़्त में क़ुरान जी तव्हांखे आला खां आला तालीम क़ुरान जी मुफ़्त में मिलंदी इहो अल्लाह जो एहसान न आहे त ॿियो छा आहे फरमाईं त तव्हां उन ॾींहुं हा वअनदिरन्नास यौम यअतीहिमुल अज़ाब माण्हुनि खे ड्रिजार उन ॾींहुं जंहिं ॾींहुं इन्हनि जे मथां अज़ाब ईंदो फयक़ूलुल लज़ीन ज़लमू पोइ ज़ालिम चवंदा रब्बना अख़िरना ए असांजा रब असांखे मोहलत ॾे इला अजलिन क़रीबिन थोरे वक़्त जी मोहलत ॾे छा कंदो उन मोहलत में फरमाईं त नुजिब दावतक साईं तुंहिंजी दावत खे क़बूल कंदासीं ही जो क़ुरान हेॾा पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि क़ुरान सॾींदो रहियो ही मुला दाऊं कंदा रहिया ही तबलीग वारा महिनत कंदा रहिया उन वक़्त में इन्हनि खे चकर ॾींदो रहियो इंसान बहाना बनाईंदो रहियो कॾहिं कपिड़ा पलीत कॾहिं कहिड़ी शइ कॾहिं कहिड़ी हालत पर जॾहिं इन जे मथां मौत ईंदो त यारो उन मौत खां बाद में कोई बचाइण वारो न हूंदो क़ुरान फरमाए त वलन युअख़िरुल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा फरमाईं त जॾहिं अल्लाह जो हुकुम अची वेंदो हिकिड़े सेकंड जी बि मोहलत अल्लाह जे तरफ़ खां न मिलंदी इन जे करे उन अचल मुक़रर खां पहिरियां इंसान तयारी करे हले पहिरियां तयारी करे हलंदो अल्लाह पाक ज़िंदगी आख़िरत कामयाब बनाईंदो तयारी करे न हलंदो त पोइ हुते अल्लाह फरमायो न असां तुंहिंजे अमल खां गाफ़िल आहियूं पोइ हिसाब किताब पूरो वठंदासीं फरमाईं त अवलम तकूनू अक़समतुम मिन क़ब्लु मा लकुम मिन ज़वाल अल्लाह पाक उन आख़िरत जे अंदरि जेको कलाम थींदो उन कलाम खे रब में बयानु फरमायो फरमाईं त उहे चवंदा अवलम तकूनू अक़समतुम मिन क़ब्लु छा तव्हां अल्लाह जो कसम न खणंदा हुया तव्हां चवंदा हुया त असांखे त को ज़वाल ई कोन्हे असांखे त को ज़वाल ई कोन्हे केतिरा ई दुनिया जा बादशाह दुनिया जा मालदार दुनिया जा वॾे में वॾा बंगला ठाहींदा अहिड़ा बंगला ठाहींदा जो उनजी ईअं सम्झो त हेठि ज़मीन जे अंदरि बि स्प्रिंग हले कहिड़ा मालदार अहिड़ा पुरंदा ॼण मरंदा ई कोन ऐं जॾहिं अल्लाह जो हुकुम अचे थो त हुकुम खां बाद में हुनजो माल बि हिते रहिजी थो वञे औलाद बि हिते रहिजी थी वञे सभु गाॾियूं बंगला सभु महलात हिते रहिजी था वञनि अकेलो क़ब्र जे अंदरि खॾे जे अंदरि वञी पूरी था अचे फरमाईंदा वलम तकूनू अक़समतुम हिकिड़ो इंसान त ज़बान सां चवे त साईं अल्लाह जो कसम असांखे त परवाह न आहे असां त बसि आराम सां वञी करे ज़िंदगी गुज़ारींदासीं या ॿियो इंसान पंहिंजे अमल सां चवे जेको इंसान पंहिंजी तयारी नथो करे अल्लाह अकबर असांखे त यकीन ॼाणो अफ़सोस थींदो आहे उन्हनि माण्हुनि जे हाल ते पंहिंजे अखियुनि सां बीमारी में मरज़ुल वफ़ात में पंहिंजे मौत खे ॾिसंदा आहिनि पर गुनाह खे छॾण लाइ तयारु न हूंदा आहिनि दिलि चवंदी आहे त जेकर उन्हनि खे वञी करे हथ ॿधूं बाबा हिन वक़्त में कम अज़ कम नमाज़ त पढ़ो अल्लाह खे राज़ी त कयो परवाह न आहे चवंदा त बसि जॾहिं रब जो हुकुम हूंदो त उन वक़्त में
असांजे मथां हुकुम ईंदो अल्लाह जा बाला अल्लाह जो हुकुम त ईंदो पर तोखे अल्लाह मोहलत ॾिनी आहे पर असुल छा आहे त अल्लाह से रहम फरमाए इहा ॼण त अल्लाह जे तरफ़ खां मोहर लॻी थी वञे जॾहिं मोहर लॻी वेंदी आहे न त पोइ इंसान खे अमल करण जी तौफ़ीक़ ई न आहे अल्लाहु अकबर फरमाईंदा वलम तकूनू अक़समतम केतिरा ज़बान सां चवंदा त बाबा असांखे त का परवाह न आहे असां ईअं ई हूंदासीं इन ई ज़िंदगीअ में असां अहिड़े ई मौज मस्तियुनि में हूंदासीं हालांकि दुनिया जा केतिरा ई ताक़तवर हुकुमरान ॾिसो आख़िरत जे तरफ़ हलिया विया उन्हनि जो नालो निशान दुनिया जे तख़्ते ते कोन्हे फरमाईंदा वलम तकूनू अक़समतम छा तव्हां कसम न खणंदा हुयो इन खां पहिरियां मालकुम मिन ज़वाल तव्हां ई त चवंदा हुयो त असांखे त का सम्झो त ज़वाल आहे ई कोन असां हमेशह ई जवान हूंदासीं हालांकि न जवानी जी मस्ती जेका चंद ॾींहंनि जो महिमान आहे ज़िंदगी गुज़रण में देरि थी लॻाए ज़िंदगी गुज़रण में देरी कोन्हे अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह से अवां असांखे क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।